था वरन भाई मनी जी बाय में। अस्सलाम वालेकुम संगत दुलाव ड्रामे जी शूटिंग माशाल्लाह वरी तेज़ी सां हली रही है। दुलाव ड्रामे जा काफ़ी सुठा सीन शूट कया विया आहिनि कल जी तारीख़ में ऐं पुलिस थाणे जा दुलाव ड्रामे में बेहतरीन सीन शूट किया विया आहिनि जंहिंमें पाण फरज़ंद मलिक गजू ऐं जेका ॿिया अदाकार आहिनि ऐं कंहिंखे ॿधी सड़को कुटको ॾिनो वञे थो ऐं सुठी जेको आहे लोकेशननि ते सुठा सीन शूट किया विया आहिनि। दुलाव जा वॾी तेज़ी सां ॿिए स्पेल जी शूटिंग पंहिंजी जेको आहे रवां दवां लॻी पई आहे पंहिंजी पुॼाणी ॾे लॻी पई आहे। तमामु जल्द हफ़्ते ॾेढ में दोस्तो ॿियो स्पेल मुकमिल थी वेंदो। दुलाव ड्रामे जो हिकु बहितरीनु ड्रामो दुलाव ऐं सुठी कहाणी सां हीअ ड्रामो जेको दोस्तो अॻे कामयाबु थी चुको आहे। हाणे बसि तव्हांखे चंद ॾींहं जेको आहे इंतज़ारु करिणो आहे प्रोमो जो उन खां पोइ पहिरीं एपिसोड अची वेंदी ऐं बहितरीनु ॻाल्हि ॿुधाईंदा वञूं दोस्तो हीउ सुठो ड्रामो सुठी ॻाल्हि राति चंड ग्रहण बि तव्हां ॾिसी छॾियो। काफ़ी दोस्त कमेंट करनि पिया चंड ग्रहण कॾहिं ईंदो छो तव्हां एपिसोड में ॿुधायो वॾे तफ़सील वारे में त अची वेंदो राति जे न आयो त पोइ दोस्तो नेक्स्ट हफ़्ते राति अची वियो एपिसोड माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। ॿिया ड्रामा पंहिंजी टाइम टेबल ते हली रहिया आहिनि लेकिन कुझु ॾींहं तालाब जो तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे।